अच्छा सर, सभ खां पहिरियां असां तव्हांखे मुबारक ॾियणु आयासीं। उन खां अलावा पंहिंजी जेकी कराची डिवीज़न जी जेकी क़यादत जेकी हले पई, ख़ासि तौरु यासीन राजभर साहिब जेकी महिनतूं काफ़ी सॼी बिरादरी जे हवाले सां, उन सां तव्हांजो छा मैसेज आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं तव्हांजी राजभर बिरादरी मरकज़ी तंज़ीम खे खोड़ सारी मुबारक हुजनि। काफ़ी अरसे खां खोड़ सारा ग्रुप ऐं उन ग्रुपनि जो रिज़ल्ट ई नतीजो इहो आहे त राजभर जेका कम्यूनिटी आहे असांजी, उहा हिकु प्लेटफॉर्म ते अल्हम्दुलिल्लाह गॾु थी ऐं गॾु थिए पई, कोशिशि कनि पिया। कराची खां वठी कश्मीर ताईं, केटी बंदर खां कारूंजर ताईं। ऐं वॾी ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त ओवरसीज़ राजभर जेके बि आहिनि, पाकिस्तान खां ॿाहिरि जेके बि रहनि था, उहे बि कम्यूनिटी खे तमामु घणी सपोर्ट कनि था। अॼु तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी जेके हिते मूं ग़रीब खाने ते आया ऐं मुबारकबाद ॾिनी आहे। तव्हां सभिनी लख अहसान। उन सां गॾु गॾु मां शुक्रगुज़ार आहियां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, अदीफ़ फरियाल टालपुर साहिबा, आसिफ अली ज़रदारी साहब ऐं मोहतरम ज़ियाउल हसन गंजर साहब, जिन मूंखे ऐं जेका जनरल सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट मुशर्रफ अनाउंस कयो आहे, इहो मां न आहियां। सच इहो आहे त पूरे पाकिस्तान में सिंध में नौशहरो ज़िलो जेको आहे, उन में राजभर कम्यूनिटी वधि में वधि आबाद आहे। असांजी जेका स्ट्रेंथ आहे, जेको असांजो पावर स्ट्रीट आहे ऐं जेका असांजी कम्यूनिटी जी आबादी आहे, उहा डिस्ट्रिक्ट मुशर्रफ में तमामु घणी आहे। ऐं डिस्ट्रिक्ट मुशर्रफ में हिकिड़े वॾे अरसे खां पोइ वरी डिस्ट्रिक्ट ते जेका रेस्पॉन्सिबिलिटी मिली आहे राजभर कम्यूनिटी मां, मूंखे मिली आहे। मूंखां पहिरीं असांजी काफ़ी अरसो मल्हार ख़ान राजभर साहब डिस्ट्रिक्ट जो प्रेसिडेंट हुयो जॾहिं मोहतरमा जे टाइम में। उन खां पोइ अक्सर वक़्त जी ॻाल्हि हूंदी आहे, अक्सर माण्हू चवंदा आहिनि साईं राजभरनि खे इग्नोर था कनि, राजभरनि खे नुमाइंदगी न मिली आहे, राजभर असांजा MPF थिया आहिनि, प्रेसिडेंट रहिया आहिनि। ऐं वक़्त सां वक़्त ऐं हालात ऐं दौर जे हिसाब सां शयूं थींदियूं आहिनि। वरी उहो वक़्तु वरी वापसि आयो जंहिंमें तव्हांजो भाउ, तव्हां मां ई, तव्हां सभिनी राजभर मां ई वरी डिस्ट्रिक्ट मुशर्रफ फिरोज़ में जनरल सेक्रेटरी थियो आहे। त तव्हांजे जियो राजभर TV जे तवसुत सां हिकु दफ़ो वरी मां सभिनी राजभर बिरादरी खे इहा इल्तिजा कंदुसि, रिक्वेस्ट कंदुसि त जीअं हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थिया आहियो, ईअं सियासी तौर ते बि हिकु साइड गॾु थियो। ऐं हक़ीक़ी पार्टी सिंध में हिन वक़्तु ऐं सियासी पार्टी उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। 100 इख़्तिलाफ़ हुजनि, पर सच इहो आहे त सियासी ऐं जमहूरी जेकॾहिं पार्टी आहे त उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। तव्हां असां सभिनी खे गॾु थियणो पवंदो। मां तव्हां सां गॾु आहियां त मूंसां बि तव्हां सभिनी गॾु थियणो पवंदो। डिस्ट्रिक्ट मुशर्रफ हुजे, पूरी सिंध में जिथे बि राजभर रहो था, कराची हुजे, हैदराबाद हुजे, ठट्टो हुजे, सांगड़ हुजे, जिथे बि आहियो, उहिदा ज़िलनि ताईं महदूद न हूंदा आहिनि। कमु अचण जो हूंदो आहे, कम जी नियत हूंदी आहे। मां तव्हां सां हर प्लेटफॉर्म ते गॾु आहियां। ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे त असांजो ई नौजवान MP आहे शिराज राजभर साहब, उहो MP आहे। उन खां पहिरीं डॉक्टर सतार हुयो। असांजी हिन वक़्तु नुमाइंदगी असेंबली में बि आहे, ऐवान में बि नुमाइंदगी आहे, सिंध जे आला ऐवान सिंध असेंबली आहे, उते नुमाइंदगी आहे। ब्यूरोक्रेसी में तमामु घणा राजभर आहिनि। उन सां गॾोगॾु वरी तव्हांजी TV जी तवसुत सां नौजवान खे इहो मैसेज आहे त बराए महिरबानी तालीम करायो, सुठी तालीम हासिलु कयो। हिन वक़्तु मैरिट ते हलण जो जहान आहे, मैरिट ते पियो सभु कुझु थिए। कोशिशि कयो त मैरिट ते हलो, सिफ़ारिश खां हटी करे, सोर्स खां हटी करे, जेकॾहिं तव्हां तालीम सुठी पिराईंदो, सुठनि स्कूलनि में, सुठनि इदारनि में पढ़ंदो, सुठी तालीम हासिलु कंदो, त अॼु जेको फुक़दान आहे, अॼु जेकॾहिं असांखे किथे का कमी पेशी आहे कम्यूनिटी खे, त उहा तव्हां नौजवान पूरी करे सघो था, तव्हां यूथ पूरी करे सघो था। ऐं यूथ ई पाकिस्तान जो फ्यूचर आहे। हिन मुल्क में 65-70% यूथ आहे। बजाए होटलुनि ते, चौकनि चौराहनि ते वेही कचहरी करण जे, टाइम विञाइण जे, जेकॾहिं सियासत में शौक़ु आहे त नौजवान सियासत जी तरफ़ अचो। तालीम जो शौक़ु आहे, तालीम जो शौक़ु न बि आहे त तालीम में शौक़ु ज़रूरु वठो। तालीम पिराईंदो, सुठा सियासतदान थींदो, सुठा ऑफिसर थींदो, सुठा इंसान थींदो, सुठा इंसान थींदो, सुठा इंसान थी करे राजभर कम्यूनिटी सां गॾो गॾु ॿियनि कम्यूनिटी जी बि ख़िदमत कंदो। त असांजी कम्यूनिटी पढ़ियल लिखियल कम्यूनिटी आहे। असां शरीफ़ शहरी आहियूं। मुआशरे में असांजो किरदारु कम्यूनिटी ॾाढो बहितरु रहियो आहे। अबनि ॾाॾनि खां वॾनि खां वठी हिन वक़्तु ताईं अल्हम्दुलिल्लाह कराची में तव्हांजी तंज़ीम तमामु सुठी फ़ाल ऐं सुठो कमु पई करे। चाहे उहो आशिक़ राजभर हुजे, अदा यासीन हुजे, या जेतिरा वरी उहो वक़्तु वरी वापसि आयो जंहिंमें तव्हांजो भाउ, तव्हां मां ई, तव्हां सभिनी राजभर मां ई वरी डिस्ट्रिक्ट मुशर्रफ फिरोज़ में जनरल सेक्रेटरी थियो आहे। त तव्हांजे जियो राजभर TV जे तवसुत सां हिकु दफ़ो वरी मां सभिनी राजभर बिरादरी खे इहा इल्तिजा कंदुसि, रिक्वेस्ट कंदुसि त जीअं हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थिया आहियो, ईअं सियासी तौर ते बि हिकु साइड गॾु थियो। ऐं हक़ीक़ी पार्टी सिंध में हिन वक़्तु
ऐं सियासी पार्टी उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। 100 इख़्तिलाफ़ हुजनि पर सच इहो आहे त सियासी ऐं जमहूरी जेकॾहिं पार्टी आहे त उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। तव्हां असां सभिनी खे गॾु थियणो पवंदो। मां तव्हां सां गॾु आहियां त मूंसां बि तव्हां सभिनी गॾु थियणो पवंदो। डिस्ट्रिक्ट नौशहरो हुजे, पूरी सिंध में जिथे बि राजपुर रहो था, कराची हुजे, हैदराबाद हुजे, ठट्टो हुजे, सांगड़ हुजे, जिथे बि आहियो, उहिदा ज़िलनि ताईं महदूद न हूंदा आहिनि। कमु अचण जो हूंदो आहे, कम जी नियत हूंदी आहे। मां तव्हां सां हर प्लेटफॉर्म ते गॾु आहियां ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे त असांजो ई नौजवान MP आहे शिराज राजपुर साहिबु। उहो MP आहे, उन खां पहिरीं डॉक्टर सतार हुयो। असांजी हिन वक़्तु नुमाइंदगी असेंबली में बि आहे, ऐवान में बि नुमाइंदगी आहे, सिंध जे आला ऐवान सिंध असेंबली आहे, उते नुमाइंदगी आहे, ब्यूरोक्रेसी में तमामु घणा राजपुर आहिनि। उन सां गॾोगॾु वरी तव्हांजी TV जी तवसुर सां नौजवान खे इहो मैसेज आहे त बराए महिरबानी तालीम करायो, सुठी तालीम हासिलु कयो। हिन वक़्तु मैरिट ते हलण जो जहान आहे, मैरिट ते पियो सभु कुझु थिए। कोशिशि कयो त मैरिट ते हलो, सिफ़ारिश खां हटी करे, सोर्स खां हटी करे जेकॾहिं तव्हां तालीम सुठी पिराईंदो, सुठनि स्कूलनि में, सुठनि इदारनि में पढ़ंदो, सुठी तालीम हासिलु कंदो, त अॼु जेको फुक़दान आहे, अॼु जेकॾहिं असांखे किथे का कमी पेशी आहे कम्यूनिटी खे, त उहा तव्हां नौजवान पूरी करे सघो था, तव्हां यूथ पूरी करे सघो था। ऐं यूथ ई पाकिस्तान जो फ्यूचर आहे। हिन मुल्क में 65-70% यूथ आहे। बजाए होटलुनि ते, चौकनि चौराहनि ते वेही कचहरी करण जे, टाइम विञाइण जे, जेकॾहिं सियासत में शौक़ु आहे त नौजवान सियासत जी तरफ़ अचो। तालीम जो शौक़ु आहे, तालीम जो शौक़ु न बि आहे त तालीम में शौक़ु ज़रूरु वठो। तालीम पिराईंदो, सुठा सियासतदान थींदो, सुठा ऑफिसर थींदो, सुठा इंसान थींदो, सुठा इंसान थींदो, सुठा इंसान थी करे राजपुर कम्यूनिटी सां गॾोगॾु ॿियनि कम्यूनिटी जी बि ख़िदमत कंदो। त असांजी कम्यूनिटी पढ़ियल लिखियल कम्यूनिटी आहे। असां शरीफ़ शहरी आहियूं। मुआशरे में असांजो किरदारु कम्यूनिटी ॾाढो बहितरु रहियो आहे। अबनि ॾाॾनि खां वॾनि खां वठी हिन वक़्तु ताईं अल्हम्दुलिल्लाह कराची में तव्हांजी तंज़ीम तमामु सुठी फ़ाल ऐं सुठो कमु पई करे। चाहे उहो आशिक़ राजपुर हुजे, अदा यासीन हुजे, या ही जेतिरा दोस्त वेठा आहियो, सभु पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु था कयो। दिलि सां, महिनत सां, लगन सां का बि शइ नामुमकिन न आहे। हर शइ मुमकिन आहे, पर हुनजे पोयों राज़ आहे महिनत जो। महिनत कंदो तव्हां सियासी उहिदा माणे सघो था, तव्हां सुठियूं पोस्टूं माणे सघो था, सुठा इंसान थी सघो था। ऐं जॾहिं तव्हां मुआशरे में सुठा इंसान थींदो, सुठो किरदारु हूंदो तव्हांजो, त मुआशरो तव्हांजी इज़त कंदो। उन में इहो न ॾिसो त को राजपुर आहे, को ॿी क़ौम जो आहे, सभु क़ौमुनि सां बराबरी जी बुनियाद ते हलंदो। ॿियूं क़ौमूं तव्हांजी इज़त कंदियूं। ऐं बींग पाकिस्तानी, बींग सिंधी, बींग राजपुर, वरी नौजवान खे इहो मुंहिंजो मैसेज आहे त वधि में तालीम पिरायो, वॾनि जी इज़त कयो, जंहिं शइ में लॻाव आहे उहो कमु दिलि सां कयो, शौक़ु सां कयो। वॾी महिरबानी।